नाज़रीन, हिन समाज में के अहिड़ा इंसान अॼु बि मौजूद आहिनि जिन इंसानियत जी ख़िदमत खे इबादत सम्झियो आहे। सागर ज़िले जो बर्ख ज़मींदार ख़ैर मोहम्मद जुणेजो पारां ग़रीब मिस्कीन जी भलाईअ लाइ मुफ़्त अस्पताल जो क़याम अमल में आंदो आहे, जेको गुज़िरियल 4 सालनि खां आवाम जी भलाईअ लाइ कमु करे रहियो आहे। अस्पताल में ईंदड़ मरीज़नि जो मुफ़्त इलाज कयो वञे थो। तफ़सील ॾिसूं था एडी कुंभर जी हिन रिपोर्ट में। हिन नफ़्सा नफ़्सी दौर में जिथे हर इंसान पंहिंजी मशगूली में मसरूफ़ आहे, उते के अहिड़ा इंसान बि आहिनि जिन खे इन समाज में रहंदड़ ग़रीब ऐं मिसकीननि जो अहसासु आहे। हुननि इंसाननि मां सांगर ज़िले जे हिकु वॾे ज़मींदार घराणे सां तालुक़ु रखंदड़ ख़ैर मोहम्मद जुणेजो बि हिकु आहे, जंहिं हिन महांगाई जे दौर में ग़रीब ऐं मिसकीन आवाम जी ख़िदमत लाइ हिकु मुफ़्त इस्पताल जो क़याम अमल में आंदो आहे। कंडियारी वाया पेरूमल रोड ते गुज़िरियल 4 सालनि खां राहत क्लिनिक जे नाले सां हिकु इस्पताल क़ाइमु कई वई आहे, जिथे ग़रीब मिसकीन माण्हुनि जो मुफ़्त इलाजु कयो वञे थो। हिन इस्पताल में आसपास जा ग़रीब माण्हू इलाज ख़ातिर अचनि था, जिन खे सिहत जूं मुकमल सहूलियतूं ॾिनियूं वञनि थियूं। असां हिते हमेशह इलाज जे लाइ ईंदा रहंदा आहियूं ऐं माशाल्लाह सां ही ख़ैर मोहम्मद जुणेजो जे जेके मुनासिबत सां अस्पताल खुली आहे, तमामु सुठी हिते इलाज हले थी ऐं हिते टेस्ट मेडिसिन वग़ैरह सभु कुझु फ्री हूंदो आहे। काफ़ी जेके गवर्नमेंट आहिनि इदारा, उन्हनि खां बहितरीन इदारो हले पियो। ॿार मुंहिंजा ठीकु कोन्हनि, हिनखे दवा लाइ वठी आयुसि तो डॉक्टर डिप लिखी ॾिनई, तो डिप चढ़ी वई। असांखां पैसा नथा वठनि, हिते फीस बि इलाजु हले पियो। अलहमदिल्ला सरम साहिब जी महिरबानियूं ऐं डॉक्टर बि कोशिशि कनि पिया, महिनत कनि पिया, दवाऊं बि ॾियनि पिया ऐं सुइयूं डिप जी ज़रूरत आहे उहे बि ॾियनि था, लॻाइनि था। सुंदड़ीअ खां त नंढड़ीअ खां इलाज कल्ह आई आहियां डॉक्टर वटि। जुलाबनि ते डिप चढ़े थी, फ्री हाँ फ्री, सभु फ्री आहे बस, सभु फ्री। नंढा आहिनि, मलो आहे ऐं बुखार त इन लाइ वठी आया आहियूं इस्पताल में दाला। इस्पताल में कहिड़ा फ़ाइदा आहिनि? इस्पताल में इंतज़ाम बेस्ट आहे ऐं डॉक्टर सुठा आहिनि, दवाऊं सुठियूं मिलंदियूं आहिनि, फ़ाइदो थींदो आहे। ख़ैर मोहम्मद साहिब जुणेजे जी इस्पताल आहे, उनमें फ्री में इलाजु थींदो आहे। बेहतरीन तमामु सुठो डॉक्टर, पूरो स्टाफ बेहतरीन, असां सभु मुतमइन आहियूं अल्हम्दुलिल्लाह, सुठे नमूने सां इलाजु थिए थो सर। राहत क्लिनिक ते मुक़रर डॉक्टर ऐं स्टाफ ॿुधायो त हिते हेपाटाइटिस C, B जे इलाज समेत ॿियूं टेस्टूं ऐं दवाऊं फ्री में ॾिनियूं वञनि थियूं। रोज़मर्रा जे बुनियादनि ते 200 जे लॻभॻि मरीज़नि जी OPD आहे। हिते बिल्कुलु फ्री मेडिसिन ॾिनी वञे थी ऐं जंहिं पेशेंट जो को बि मेडिसिन जे कंहिं क़िस्म जी को बि ग़रीब वीचारा पेशेंट अचनि था, त हुननि खे हिते फलाही तरीक़े सां हर शइ तरीक़े सां फ्री में ॾिनी वञे थी ऐं उनमें अंदरि हेपेटाइटिस C, D, B जी ऐं ICT MP टाइफाइड जी टेस्ट ऐं जेके थोरी घणी हल्की फुल्की टेस्टियूं आहिनि, जेके बि टेस्ट आहिनि, स्क्रीनिंग टेस्ट, किट टेस्ट आहिनि, उहे सभु फ्री कयूं वञनि थियूं ऐं हिते उन मुताबिक़ उन्हनि जो इलाजु कयो वञे। मोहम्मद बख्श मंगरियो आहे ऐं हीअ इस्पताल जेका असांजी राहत क्लिनिक आहे, हिते ग़रीब आवाम लाइ तमामु बहितरीन फैसिलिटी आहे ऐं हिन इस्पताल में असां जेको सो मुफ़्त में इलाजु कयूं था। का बि असां वटि डॉक्टर जी या कंहिं क़िस्म जी मेडिसिन जी का फीस कोन्हे का। कैमरामैन खाकी अशमामन सां गॾु AD कुंबर, आवाज़ TV, सांगर।